घटि हुजनि सूट हुजनि साला हुजनि, न हिते कंहिंखे प्रमोशन टाइम ते थी मिले। जेकॾहिं को हक़ ऐं सच जी ॻाल्हि करे थो त उनखे विक्टिमाइज़ करे अहिड़ी जॻह ते पुॼाए थो वञे जो हुनजा बच्चा बि सॼो साल रोअनि था रड़नि था। हाणे हीअ वीचारा सभु वेठा हिननि खे पघारूं कोन थी मिलनि, लाड़काणे वारनि खे बिल्कुलु पघार कान्हे 2-3 महीननि खां। हर दफ़े चऊं था रड़ियूं कयूं था त बाबा कुझु कयो। हे जॾहिं प्रेशर ॾिसे थो त पोइ थोरी घणी पघार ॾेई करे सिस्टम खे मेंटेन करे वरी साॻी ब्लैकमेलिंग। सो हाणे असांजा मुतालबा इहे आहिनि त हिननि खे पघारूं सही टाइम सां ॾिए परमनेंट, पर हींअर असांजो को बि मुतालबो कोन्हे, छो त हिन जी ब्लैकमेलिंग एतिरी तमामु घणी शदीद थी वई आहे जो बार बार असां हिते अचे वेही पंहिंजी बेइज़ती नथा करणु चाहियूं। हीअ VC हींअर मुकमल तौरु हटाए वञे। मां तव्हांखे हिकिड़ो सिस्टम ॿुधायां त जर्मनी में जॾहिं असां हुयासीं त उते उस्ताद जी इज़त ईअं हुई जो जॾहिं हिकिड़ो उस्ताद खां टैक्स भरणु विसरी वियो त हुनखे अदालत में नोटिस आयो आहे तव्हां अचो, तव्हां टैक्स छो न भरियो आहे। जॾहिं साम्हूं टीचर आयो त हुन टीचर चयो मूंखां ॻाल्हि विसरी वई आहे, मां टीचर हुयुसि, पंहिंजूं ज़िम्मेवारियूं सही तरह सां मां निभायूं पे, मूंखां पंहिंजे क्लास में ॿारनि खे पढ़ाईंदे मूंखां उहो जेको आहे सो टैक्स भरणु विसरी वियो आहे। जॾहिं जज ॿुधो त बाबा टीचर इज़ इन कोर्ट त उहे सभु जेका जोरी हुजे सा उथी बीही उन टीचर खां उन्हनि माफ़ी वरिती आहे। छा हीअ डिग्निटी आहे असांजी जो हेड़ा सीनियर प्रोफेसर टीचर उस्ताद ऐं मुलाज़िम असांजा कल्ह खां वठी पट ते सुता पिया आहिनि त उनजो पाणी बंदि कयो वञे। हेड़े वाइस चांसलर मुतालबो इहो आहे त हिन वाइस चांसलर खे हटायो वञे।